परेशान हुयुसे तंजा प्यार नसीब वह जो थे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु जी वीडियो में ॻाल्हि कंदासीं मुमताज़ मौलाई जे बारे में। दोस्तों मुमताज़ मौलाई खे सिंध जो जेको आहे सो बादशाह सॾियो वेंदो आहे, राणो सॾियो वेंदो आहे। छाजे करे जो उन गुलूकार जी दुनिया में हिकु एम जेको आहे सो बाब रखियो आहे। छाजे करे पहिरीं जेके मुमताज़ मौलाईअ गीत लिखिया उन में रागीदड़नि खे ॾींदो हुयो, ॿियनि फ़नकारनि खे शाइरी करे, लेकिन जेको आहे सो फ़नकारनि उन जो क़दुरु न कयो। इन जे करे पोइ पाण जेको आहे सो ॻाइण में स्टार्ट थी वियो। हींअर सिंध जे झंग जर ऐं कुर्छ में जेको आहे सो माण्हू उनखे ॿुधनि था, लेकिन घणा नौजवान जेको आहे सो गाना ॿुधी मेंटल थी विया आहिनि मुमताज़ मौलाई जा, ऐं जेको आहे सो पंहिंजो होश गवाए वेठा आहिनि। उन नौजवाननि मां हिकिड़ो नौजवान हेब आहे जंहिंजो तालुक़ु तक़रीबन ॾोरकी सां ॿुधाए पियो वञे, तक़रीबन हेॾां लाड़काणे साइड जो। दोस्तों हे तव्हां शख़्स ॾिसी रहिया आहियो, इंतिहाई जेको आहे सो ज़हनी दबाव जो शिकार थी वियो आहे दोस्तों, ऐं इंतिहाई जेको आहे सो जिथे बि वेहे थो उते मुमताज़ मौलाई जा गाना ऐं गीत गुनगुनाए थो। हिननि जे वालदेन जेको आहे सो हिन जे वालिद जेको आहे सो अपील कयो आहे साईं मुराद शाह खां ऐं उन खां अलावा आसिफ अली ज़रदारी खां त मुंहिंजे छोकिरे जी जेका सो इलाज करायो वञे। मूं वटि एतिरी ताक़त कान्हे का जो छोकिरो मुंहिंजो जेको आहे सो नॉर्मल थी सघे। तो बराए महिरबानी गीत भले ॿुधो, ऐं जेको आहे सो गीतनि ॿुधण खां पोइ चरिया न थियो। मां बि सिंध जा जेके बि नौजवान आहिनि उन्हनि खे अपील थो कयां त महिरबानी करे गीत त भले ॿुधो फ़नकारनि जा, लेकिन गीत ॿुधी जेको आहे सो होश न विञायो पंहिंजा, ऐं जेको आहे सो चरिया न थियो। महिरबानी कयो, छाजे करे जो चरिया जॾहिं थींदव त पोइ मिट माइट ऐं दोस्त संगत साथ सभु छॾे वेंदो। पोइ हिन नौजवान खे तव्हां ॾिसी रहिया आहियो, पोइ इन जहिड़ी हालत तव्हांजी बि थी वेंदी। हूअं त गाना बि ॿुधी सघो था, पोइ जॾहिं चरिया थींदव त पोइ गाना ॿुधण खां बि वेंदव हलिया। त मराए महिरबानी इहा मुमताज़ मौलाई जे बारे में जेको आहे सो हिकु वीडियो हुयो जेको तव्हांजे आॾो असां पेश कयो, ऐं हिन वीडियो में इंशाअल्लाह तव्हांजे अॻियां मुख़्तलिफ़ रागीदड़नि जा वीडियो बि खणी ईंदासीं। उहे किथां जा आहिनि, कीअं आया ऐं कीअं गुलूकारी जी दुनिया में पेर रखियऊं। त वॾी महिरबानी दोस्तों, अगरि वीडियो किथां बि सुठो लॻे असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ऐं सुठो कमेंट्स करे पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।